अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां गॾु यासीन मां ख़बर शेयर कंदा हलूं। गॾु यासीन कोट दुरानी। गॾु यासीन में स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानी जे भाउ अॻूणी चेयरमैन टाउन कमेटी गॾु यासीन आगा शुजाउद्दीन खान दुरानी ऐं पीपी तालका गॾु यासीन जे जनरल सेक्रेटरी आगा जावेद दुरानी पारां पीपल्स पार्टी जे बानी चेयरमैन एशाज अज़ीम लीडर क़ाइद अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 93 सालगिरह जो केक काटियो वियो। उन मौक़े ते परवरकार तकरीब कोठाई वई, जिन में गॾु यासीन तालके जे मुख़्तलिफ़ यूनिट जे उहिदेदारनि कारकुननि तोड़े सिटी गॾु यासीन जे उहिदेदारनि ऐं मोअज़्ज़िन शिरकत कई। उन मौक़े ते अॻूणी चेयरमैन टाउन कमेटी गॾु यासीन आगा शुजाउद्दीन खान दुरानी, पीपी तालका गॾु यासीन जे जनरल सेक्रेटरी आगा जावेद दुरानी, मोहम्मद असलम सूमरो, एजाज़ अली मशवानी, इल्ताफ़ हुसैन जूनेजो, आपा रुखसाना मरखियानी, इमरान खान जूनेजो, गुलाम मुस्तफ़ा बुढ़ो, नादिर हुसैन केहर, मीर यासर शाह, अता रसूल जूनेजो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान जो पहिरियों चूंडियल वज़ीर आज़म हो जे अवाम खे पंहिंजो हक़ वठणु सेखारियो। हुननि चयो त शहीद भुट्टे खे काल कोठड़ी जे ऊंधाई में अज़ियतूं ऐं तशदुद कयो वियो, पर खेसि आमिर ऐं जाबिर क़ुवतनि आॾो कॾहिं बि न झुकियो। फांसी ते लटकायो वियो पर झुकियो न। उन मर्द मुजाहिद जी अॼु असीं 93 सालगिरह मल्हाए रहिया आहियूं। उन मौक़े ते अब्दुल भट्टी, आगा मुकरम खान दुरानी, आगा मुसैब खान दुरानी, अता रसूल जूनेजो, फयाज़ अहमद जूनेजो, अब्दुल वहीद मुंगल, सैयद आशिक अली शाह, उमरदीन मलक, अब्दुल सत्तार केयर, अब्दुल नबी सीलो समेत सभई कारकुननि जियारनि शिरकत कई। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।